तव्हांखे ख़बर आहे मां अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां ही ॾिठो त रूबी अली जो शॉर्ट वीडियो इहो ई वीडियो तव्हां ॾिठो त यकीनन तव्हां इन वीडियो में सम्झी विया हूंदव त रूबी अली जो हींअर सेक्सी वीडियो जेको आहे उहो तमामु घणो तेज़ी सां वायरल थी रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रूबी अली अहिड़ो सेक्सी वीडियो में छा चयो आहे ऐं हुन यकीनन तव्हां सम्झी विया हूंदव त हुन गुथा लफ़्ज़ कढिया आहिनि जेके इरशाद जागीरानी जे बारे में चया विया आहिनि ऐं रूबी अली खे शर्म अचणु घुरिजे जो उहा सिंध जी नाले वारी एक्टर्स थी करे अहिड़ा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए पई। ऐं मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इहो ई वीडियो इनशाला मां तव्हांखे एंड में फुल वीडियो ॾेखारियां थो त इन वीडियो में रूबी अली आख़िर अहिड़ो छा चयो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ऐं हिन वक़्तु सोशल मीडिया जे प्लेटफॉर्मनि ते रूबी अली ते तमामु घणी तनक़ीद हले पई। दोस्तों रूबी अली ते हिन वक़्तु फेसबुक जे ग्रुपनि में तमामु घणी तनक़ीद हले पई ऐं रूबी अली खे तमामु घणो घटि वधि ॻाल्हाए पियो वञे। दोस्तों अफ़सोस सां चवणो थो पए त रूबी अली खे अलाए छा थी वियो आहे जो अहिड़ा गंदा वीडियो ठाहे पई ऐं तमामु घणी गंदगी पई करे ऐं तमामु घणा हुन जा गंदा टिकटॉक वीडियो बि वायरल पिया थियनि ऐं उहा तमामु गंदा पंहिंजा पिक्चर्स बि अपलोड करे पई। सो इन ते रूबी अली ते तमामु घणी तनक़ीद थी रही आहे। सो दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर हिन वक़्तु इहो रूबी अली जो तमामु घणो गंदो वीडियो वायरल वियो आहे ऐं इहो ई वीडियो मां तव्हांखे हिन वक़्तु एंड में ॾेखारण वारो आहियां। तव्हां बाक़ाइदा इहो वीडियो ॾिसंदव त पाण ई परेशान थी वेंदव, तव्हां चवंदव त हीअ रूबी अली खे छा थी वियो आहे। दोस्तों अचो त हलूं था हुन वीडियो जी तरफ़ ऐं ॾेखारियूं था उहे तव्हां दोस्तनि खे वीडियो। तव्हांखे ख़बर आहे मां चुॾ खणी घुमंदी थी वतां ऐं जागीरानी यहे नथो। तव्हांखे ख़बर आहे मां चुॾ खणी घुमंदी थी वतां ऐं जागीरानी यहे